में किते अलाए छा है जेडी महिल फोन थी अचेस घरां निकिरियो थो वञे न खाए थो न पीए थो मसलो छा आहे पाजे चाकर खान हिनमहिल होश मां निकितल आहे ऐं हुनखे उन्हनि माण्हुनि जी तलाश आहे जन रावल खान खे ज़हर पियारियो आहे। चाकर खान इन करे अदा साईं खे फोन थो करे ऐं चवेसि थो त मूंखे उहे माण्हू ॻोल्हे ॾे जन मुंहिंजे भाउ खे ज़हर पियारियो आहे। हाणे तूं ॿुधा चाकर खान जी फोन अचे ऐं अदा वेही हिते घर में चांहि पीए मानियूं खाए ईअं करे सघे थो? छा थियो जाबिर तुंहिंजे ऐं अदा जे विच में ॻाल्हियुनि जो छा थियो? छा थियो आहे तो असांजे पोयां ॿाहिरि कुते खे बछे छॾियो आहे। असां ॿिन्हिनि जा हथ गिचीअ में पइजी विया आहिनि। मूं निभाॻीअ खे ॾाढो सम्झायो हुयो मांसि पर तॾहिं बि ज़िद न छॾियईं। इहो रूंडो पाण रुॻो अकेलो न मरंदो पर पाण सां गॾु असां सभिनी खे घोटींदो। सॼो लोह अदा रूंडे ते न ॾियो, तव्हां बि जज़्बाती आहियो। मां वकील आहियां, मां मञां थो पर मां कसम खणी थो ॻाल्हि कयां मां पंहिंजो पटको लाहे रूंडे जे पेरनि ते रखंदुसि न तॾहिं बि इहो तुंहिंजो रूंडो भाउ उन पटके खे बि लत हणी उॾारे छॾींदो। पर तव्हां बि पंहिंजे जज़्बात ते काबू रखो। मां अदा खे ॿीहर हेले घर घुराए सम्झायांसि थी, ॾियांसि थी निड़ीअ ते चङी तरह न हो जे वरी तुंहिंजे साम्हूं चूचट बि न कंदो। इहो न सुधरियो त सिजो उभरंदो ई कोन। ऐं हिनखे इहा ख़बर बि आहे त कहिड़े वक़्तु बि चाकर खान जा हथ असांजी गिचीअ में पइजी सघनि था। पोइ बि इहा किनी टंग खयों फिरंदो थो वधे। जाबिर तूं होश न विञाए। चयमि न त अदा खे मां राज़ी करे ॿीहर तो वटि मोकिलियां थी। तूं हिन कमीने खे मोकिल, मां दांगी घुराए रखां थो। कयूं था असां ॿई पाण में कारो मुंहुं। पुफीअ जो नंबर केजी फोन आ पुफीअ जी आ। अचे बाबा। हेलो जी छा कही न तू जरूर तो भा हाज़रा अदा जल्दी बंगले ते अचे। मुझी मिठड़ी अदे मुझी मिठड़ी भेण तुझो भा फोन ते हाज़रा तू हुकुम तो करना। ओ अदा मां तोखे जॾहिं साम्हूं न आहियां सम्झाए सघंदी त पोइ तोखे फोन ते छा सम्झाईंदसि। इन खां पहिरियां जो चाकर खान घर अचे तूं पहिरियां अचे थी वञ अदा। हाज़िर अदी हाज़िर तुझो रूंडो भाउ सम्झ पहुतो आयो। बिल्लीअ जी निशानी अरे ने बाबा पुफीअ जे नंबर ते बिल्लीअ जो निशान हटाए के राणीअ या के परीअ जो निशान हणी कढे न त बाबा पंहिंजो पाण सां गॾु मूंखे बि को पाईंदे। पुट मूंखां त बर्दाश्त थिए ई थिए पर ॿुध भाणे जे नंबर ते वरी भोले जो निशान हणी छॾी। ओ बाबा मूंखे ॾे मोबाइल हाणे पियो निशानियूं ड्राई हण। ए बाबा तो त चयो अधे ये नंबर ते भोले जो निशान हण हाँ ऐं पुफीअ जे नंबर ते बिल्लीअ जो निशान। हाणे तोखे बर्दाश्त ई नथो थिए। अरे तो मुझे नंबर ते भोले जी निशानी हणी छॾी आहे। हाँ छा कयां इहो बाबा जो हुकुम हो न तोखे ख़बर न आहे। मां छियो आहियां छियो। अरे हाणे नंबर ते बब्बर शींहं जी निशानी हण जल्दी कर। अदा शींहं जे निशान हणंदा तूं शींहं कोन थींदे पर वरी भी मां हणी तो छॾियांसि। अरे हाँ हैस तूं वो मां तो के कहिड़ो लाचार आ जो घर जो कम कर तूं अधी थी कंदीस अधी कान वईस। उहा बंगले ते वई आहे कमु करणु। हाँ कंहिं चयो अथसि बंगले ते वञे कमु करणु? कंहिंजी इजाज़त सां वई आहे?
अदा सोट जे घर खे अम्मा बंगलो सॾी थी सच त चवंदी आहियां, असांजो रेस जाबिर आहे ऐं रेसियाणी इहा माई सभाई। अच्छा सोट जे घर वई आहे, ख़ैर आमर ख़ैर आहे। जेकॾहिं अदी भाॼई सां वञी हथु मंत्रायो अथई, इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। जाबर जो ॿुधी न छोरो जी त हवा ई निकिरी वई। वाह बा सोट खां डिॼूं कयूं कोन था, तोखे त ख़बर आहे सॻो सोट आहे। बस मिड़ई उनजी इज़त अहिड़ी कंदा आहे, सम्झी बाबा? हा बाबा, असां सोट जी इज़त कंदा आहियूं बाबा। हा बिल्कुलु वॾी इज़त कंदा आहियूं। पोइ चओ न पंहिंजे सोट खे तव्हांजी इज़त करे तव्हांखे नौकर न सम्झे। वाह बा सोट मुंहिंजी वधि मां वधि इज़त कंदो आहे। शहर वञे या ॻोठ खां ॿाहिरि कंहिं कमकार सां वञे, पर मूंखे पंहिंजो पाण सां गॾु वठी वेंदो आहे। जाबिर खे हिकु नौकर जी ज़रूरत आहे जेका बिना पघार जे तूं पूरी तो वॾो करेंसि। वाह दा वलू जी अदा मेरा माई बाबे खे तूं सम्झाए पिया। बाबा मुंहिंजी त जाइ कोन अथनि, न ई वरी घर में रहण ॾींदा मूंखे। हाओ हाओ, जॾहिं वक़्तु आयो त तोखे ख़बर पइजी वेंदी तुंहिंजा केतिरा सॼणनि ऐं तुंहिंजी केतिरी इज़त आहे। बाबा खुदा ई न कंदो जो असां हिक ॿिए खां परे थी वेंदासीं, अलाह कंदो इहो कुर्ब सदाईं बरक़रार रहंदो। छा थियो आहे सोटर? ॾींहं जा पियो त तारा ॾिसी जा। चाकर खान जहिड़े तपंदड़ सिज असांजूं अखियूं ई दंगलियूं करे छॾियो। ॾींहं जो छा, पर राति वारा ई तारा नज़र नथा अचनि। त पोइ न दुबण मां असांखे निकिरणो पवंदो सोटर, न त पंहिंजे ख़ानदान जी तबाही जो ज़िम्मेवार असां ई थींदासीं। हिकिड़ो चकर इहो रुगो रूंडो लाइन ते अचे, पोइ मां हुनखे पंहिंजी मुठ में करे समूरा इंजाम हुनजे मथां हणी पोइ चाकर खान जी काती जे हेठां ॾींदोसांसि। सोटर खणी जो रुंडो खरल सिरल ऐं अधु माण्हू आहे, पर हुनखे ईअं हल्को न सम्झजांइ। निभागो शैतान जो दिमाग़ घणी पैदा थियो अथई। उन में को शक न आहे, रुंडो एॾी क़ाबिलियत रखे थो, हुन जे अॻियां शैतान बि आयो न उहो बि धोखो खाई वेंदो। त पोइ इहो ई सोच न सोटर, त असां हिन शैतान जी पुछड़ी खे कीअं था पंहिंजे चकर में फासाए सघूं। रुंडे खे असां पंहिंजूं हमदर्दियूं ॾेखारींदासीं। जे उहो असांजे मथां मुकमल भरोसो करे पोइ खेॾंदासीं हिकिड़ी असां चाल। अहिड़ी त चाल विढ़ंदासीं चाकर खान जॾहिं बि असांखे ॾिसंदो न असां ते शक को बि कोन कंदो। पोइ पूरी पक पइजी वेंदसि हुन जी तबाही जे पोयां सॼो हथु रूंडे जो आहे ऐं इहो ई कमु असांखे रूंडे सां करिणो पए। अदी अदी मां सम्झी वियो आहे त मौत मुंहिंजे मथां लमारा पे थो ॾिए, लमारा। इहो तुम्हारो जेको जाबिर ख़ान आहे न, कमीनू जाबिर ख़ान, इहो मुंहिंजे लाइ हेॾी सारी क़बर खोटियो वेठो अथई। हाणे तूं थी चई अदा रूंडा, न लुछ न पुछ, आराम सां मठड़ी करे वञी उन साॻी क़बर में सुम्ही पओ। हाणे मूंखे कहिड़ो धातूरो पीतो आहे या मूंखे को कारे नांग ॾंकियो आहे जो रूंटी जंग कड़ी वञी ने खोटल क़बर में विझां। हा बाक़ी तूं छा थो चाहीं अदा? हाँ ॿुधाए, उन क़बर में असां सभिनी जा लाश दफ़न थियनि छा? अलोहा खुदणी, अदी मुंहिंजी सिकी लधी भेण, मुंहिंजी प्यारी भेण, तोखे कीअं बि ॻाल्हि सम्झायां या कीअं सम्झरायां या तुंहिंजे दिमाग़ में आहे के शिट कीअं भरायां त इहो सॼणो असांजो न आहे। इहो जाबिर ख़ान इहो तोखे मूंखे मारे कुही ज़ब्ह करे चाकर ख़ान जे अॻियां सुरखरू थियण थो चाहे। अदा मूंखे जेतिरो तो मथां भरोसो आहे न ओतिरो ई भरोसो जाबिर मथां आहे। भला हिकु ॻाल्हि त ॿुधाए, छा तोखे मुंहिंजे मथां भरोसो न आहे?
अदी हिकिड़ी ॻाल्हि चवां चिड़ लॻ गई 100 दफ़ा चवंदो सां तूं न जॾहिं जाबिर ख़ान जी ॻाल्हि मूंसां कंदी आहीं सच न पुछी त मूंखे तुंहिंजे मथां बि भरोसो कॼी त तूं ऐं जाबिर ख़ान गॾिजी इन चाकर ख़ान जे अॻियां मूंखे क़ुर्बानीअ जो ॿकरो ठाहिण था चाहियो पर मां तुंहिंजे जाबिर ख़ान जे मथां क़ुर्बानी वारो ॿकरो या दुंबो थियणु नथो चाहियां। अल्लाहु अकबर। अदा ये ॻाल्हियूं तुंहिंजे दिमाग़ में ईंदियूं किथां आहिनि? त पोइ बसि हाणे ठीकु आहे, तूं वञी मर ऐं मूंखे बि मरण ॾे। मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत नाहे। ईअं सम्झ त तुंहिंजी भेण तुंहिंजे लाइ अॼु खां पोइ मरी वई। बसि हाणे तुंहिंजी ॻाल्हि मञियमि, हाणे मां पंहिंजो अछो मुंहुं करे वञा थो हिन जाबिर ख़ान जे अॻियां। हाणे इहो जाबिर ख़ान मूंखे ऊंधो टंगे या सुबतो टंगे, ही रूंदो हुनजे अॻियां कचीअ भित जे मिसल हूंदो। तूं ख़ुशि थी बसि, हा बसि न। मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी जेकी जांच हली पई उहा पूरी थी वई हुई या उन मां कुझु रहियल हुयो? हू पंहिंजे तरफ़ां सभु परखे वरितो हो ऐं जांच मुकमल करे छॾी हुई। बाक़ी जेके थोरियूं घणियूं हेठायूं मथायूं हुयूं, ॿिया जेके दिलि में शक शुबा बाक़ी हुया, से मूं राति जे पार में वेही वॾे साईं सां सभु सूर सलिया। बाबा साईं मूं वॾी कोशिशि कई आहे, वॾी भॼ भॼां कई आहे, पर पोइ बि मूंखे के पका सूमी त हथ न आहियूं चढ़िया। हा, बाक़ी कुझु उफ़ाऊं मूंखे हवा में गर्दिश कंदे ॿुधण में आयूं आहिनि। जॾहिं मूं उन्हनि उफ़ाम जो पीछो कयो त सच पुछो बाबा मूंखे ईअं लॻो त ॼण मां पंहिंजे पाछुले जो पियो थो पीछो कयां। जो अक्सो काजो पाछोलो हो जी जे पोयां मां डोड़ो थो था, या वरी मुंहिंजे दिलि में को अची वाम वेठो आहे, या त वरी मां पंहिंजे ई पाछोले जो पोयां भॼां थो था। ही सम्झाओ। सावल मूंखे ख़बर आहे त तूं मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहीं, इन करे तूं इहो फ़ैसिलो नथो करे सघीं। तुंहिंजे दिलि में वहम रहे थो ऐं उन औरत जे किरदार मथां को बि दाग़ निकितो त तूं सॼी ज़िंदगी मूंसां नज़रूं मिलाए न सघंदे, ऐं तोखे अहिड़े ख़ौफ़ वहमी बणाए छॾियो आहे। तूं जॾहिं राति जो घरां निकिरंदो आहीं त पंहिंजे ई पाछे जे कठ तोड़ंदो आहीं। इन करे अॼु खां पोइ तूं इन फ़र्ज़ खां बिल्कुलु आज़ादु आहीं, ऐं इहो मुंहिंजो ज़ाती फ़ैसिलो आहे त मां इन छोकिरीअ सां निकाह करणु थो चाहियां। तूं सुबुह सां ई वञी इन रूंडे सां मिल। अॼु रूंडो राज़ी थी वञे त पोइ छोकिरीअ सां मिली हुनजी मर्ज़ी मालूम कर। जे छोकिरी पंहिंजी मर्ज़ी ॾेखारे थी त पोइ देरि न कर, शादीअ जी तारीख़ रखी छॾ। पर बाबा साईं उन्हनि उफ़ाम जो छा थींदो जेके मूं ॿार पंहिंजे कननि सां ॿुधियूं? हिते तोखे हर इंसान ख़तावार नज़र ईंदो सावल, पर जे माण्हू जे रूह में लही वेंदे त तोखे हर वजूद ख़तावार नज़र ईंदो। त पोइ तोखे मूंखे कहिड़ो हक़ पहुचे थो त असां माण्हुनि जो ख़ताऊं ॻोल्हींदा वठूं ऐं वठो उन्हनि जा ॾोह गुनाह तोरींदा। चयो न
छोकिरी जो की ग़लतियूं आहिनि बि तमां हुनखे माफ़ करे छॾींदुसि ऐं हुनखे हिकु दफ़ो वरी नई ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो ॾींदुसि। अॼु जाबर सां हुनजा के बि तालुकात हूंदा त हुनखे बि मां माफ़ करे छॾींदुसि। तूं सुबुह जो रूंडे वटि वञी हुन सां रिश्ते जी ॻाल्हि करे वठि। ठीकु आहे बाबा, मां सुभाणे रूंडे ते वेंदुसि, पर सियाणा सच चई आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। अज़ीम हो वॾो साईं, अज़ीम हो चाकर खान। उन अज़ीम इंसान जी शफ़क़त ऐं मोहबत मुंहिंजे हिन दिल जे गहराइनि में लथल हुई। छा मां उन अज़ीम इंसान या उन जे ख़ानदान सां गदारी करे सघां थो? हाँ, जिनजी शफ़क़त जा सबूत आहिनि मूं वटि, जंहिं मूंखे 5 पुटनि जीअं पालियो, उनजी मोहबत, उनजी शफ़क़त, उन्हनि जा सभु सबूत मूं वटि मौजूदु आहिनि, जेके अञा ताईं मूं तो आॾो ज़ाहिर न आहिनि कया। बाबा जी शफ़क़त ऐं मोहब्बत जा सबूत? जी हाँ, जी हाँ चाकर खान, उनजी मोहबत ऐं शफ़क़त जा सबूत। पोइ मां उन्हनि सबूतनि खे ॾिसण थो चाहियां। मूंखे ख़बर ई तोखे यकीन कोन्हे ईंदो, पर हा, तोखे ॾेखारियां थो। सो त किथे ही पाण खे गुमराह करण जे चक्कर में त न आहे? सोट सांवल हिकु बंदि किताब आहे, जंहिंजे वर्कनि ते बाबा साईं जूं कहाणियूं लिखियल आहिनि। मां सिर्फ़ कहाणियूं पढ़ण थो चाहियां। सो त ख़्यालु रहे किथे ही शख़्स पंहिंजे मिठड़नि ॿोलनि जी आड़ में रावल मथां कयल ज़ुल्मनि खे लिकाए न छॾे। सोट सच्चे कूड़ खे परखण जी सघ मां रखां थो। असां ॿिन्ही भाइरनि खां वधीक वेझो बाबा साईं खे ही शख़्स हुयो। बाबा साईं जी ज़िंदगी कहिड़नि ॾुखनि सूरनि में गुज़री, उन जी समूरी मालूमात मूंखे हिन शख़्स खां पवंदी। इन ई करे मां हिन शख़्स जो हिकु हिकु लफ़्ज़ ॿुधणु चाहियां थो, पोइ चाहे उन जे लाइ मूंखे 1 महीनो छो न लॻी वञे। अहिड़े रुदात जी क़िस्मत, अरे बीमारी तो मुझे निड़िये ते लक रखे कभी लक। क्या क्या अरे लक नत थे रुदा तुझे बुर्त में लक नत थे हनी मिला है न साथ। हाँ ये बता तो मां समझ तो था यार कुत्तो मार हथ चिट्टे हथ छड़ी सोट सोट छड़ी सोट मां चा तुम मां हथ कट सोट छड़ी सोट मरी पौंदो मां चवा तो ही वठ पाकर 4-5 मुझे मथा हुआ। अरे हेड़ो कमियो जूठी जाफर खान खे तो चवे तो तुझी हैसियत केड़ी आ? अरे मुझी किस्मत जो मां हेन लुसन सा तो गलाया हण पादर अरे तुझी हैसियत केड़ी आ? तो तू जाफर सा तो गला गोटरा। अरे जल्दी से अरे मुझे चवा तो मुझे मरी न पाए मरी पादरों के जाता हूं। अरे मां को हराम खोर जानवर आ जो तुम के हक मिलान का रोकी दो। हां दर्द चवे थी ये दो हणे तुम क्या खमे पई सोटे मां तो के पहले ही चंदोस ही वडो गंदा गंदा जेकर हन गंद के लठ वणदासी न त पिण दू वरी बसा जे मुंह में अची पहुंचू। ये वारे तारा गोल तारा मां सही गंद जो ढेर। अरे रुंदे जो रहड़ो ही काफी तव रहड़ो
अरे दूसी तू कौन वणंदे सोटा अरे रुंडो मरी पंदो ए सोट मां त छजां त पर हे लूसी मुंहिंजो हथ कढे बूती पटे वियो अरे परे भणा मार पई सॼो मास रड़े में कुत्ता खाते अलाए काॾे आओ कई थई न अदा मूंखे त पूरी पका त इहो चाबर ऐं सिकू बाबा खे मुकाम में वठी उते खॾ खोटे किथे दफ़न न करे छॾियो हुजनि। दिलशेर तूं भोलियल आहीं भोलियल बाबा तोखे ख़बर आहे त वागू आहे वागू ईअं हुन हथ कोन ईंदो सम्झई थोरो तूं टाइम तरस पोइ तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसजांइ ऐं बाबा जॻियूं तड़पंदा रड़ियूं कंदा इहा ई दुआ घुरंदा त मुंहिंजा मालिक हिन रूंडे मां जिंदु छॾाए बाबा वॾी बला थी वॾी बला सम्झई न अदा गुलशेर खड़ी ईअं ई थिए पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि बाबा जिन माण्हू जी शिकिल ॾिसणु पसंदि न आहे कंदो ऐं अॼु उन्हनि माण्हुनि जे पोयां भॼंदो थो हुते आख़िर छो पुफी इहे सभु कम न पुफीअ जा धी पुफीअ जा असुल बाबा खे त मिर्च जी चपटी ॾेई छॾी अथई ऐं बाबा वते थो सही उॾा थो हाणे कमीने जे इशारनि ते बाबा वते थो नचे थो न त बाबा जो हो ज़ालिम आहे न ख़बर थी न त हिननि खे आंगुर ते नचाए आंगुर ते इहा त सॼे ॻोठ खे ख़बर आहे सम्झई न अदा गुलशेर जेकॾहिं न बाबा हुनजे चवण में अची थो वञे त पोइ इहे मसइला हल थी सघनि था दिलशेर जेकर बाबा हिन ॻाल्हि में हेतिरी सम्झंदो न त जाबिर जा हथ ज़रूरु मिलाईंदो हा जेकॾहिं जाबिर मां ॿाना बि बाबा खे थोरो ख़तरो थियो न त बाबा अहिड़ी बल्ला आहे जो हुनखे जाबिर ख़ान खे पंहिंजी जुतीअ जे नोक ते रखंदो त पोइ सभु गॾिजी इन मसइले मां निकिरी सघूं था दिलशेर असां खां वधीक जाबिर ख़ान खे बाबा सुञाणींदो आहे बाबा जेको बि फ़ैसिलो कंदो बहितर कंदो तूं परेशान न थी तव्हां नंढी वॾनि ॻाल्हियुनि सां चाकर खान खे मुतमिन नथा करे सघो सोठ जंहिं मौत जे रकास असांजे घर मथां लामाणा जा शुरू कया आहिनि इहो कॾहिं बि कोन टरंदो अदा असां कमज़ोर न आहियूं मां त चवां थो त चाकर खान सां ढेरो वारी न मां त शुमिर त चाकर खान खे गुमराह कयो वियो आहे पर असांखे अखी ॾाढियूं थियूं अचनि वॾे साईं जूं असां हुन घर जो निमक खाधो आहे छा इहे मूंखां पुॼंदो त नोॾे साईं जे साम्हूं मां आचार कंदुमि शांति बि आहे कोन पुॼंदे असांखे इहो जेकॾहिं मां चाकर खान खे मुतमिन करण में नाकाम थो वञा ऐं उहो खे मारे बि हुजे थो त मुंहिंजो खून चाकर खान खे बख़्श आहे न कोई त हिन सां पलांद करण जी का कोशिशि कजो इहो मां तव्हांखे नसीहत थो कयां सवले चाकर खान खे गुमराह कयो वियो आहे तूं बेगुनाह मारिजी वेंदे चाची मां हिन गुमराह थियल शख़्स चाकर खान जो अखियूं खोलणी त चाहियां थो मां इहो बि चाहियां त हक़ीक़त हुनजे साम्हूं आणे जीअं उन्हनि खे सुञाणे वठे जेके पंहिंजे घर में वासिंग मांडो विहारे वेठो आहे न जिन खे पंहिंजे पुटारो बि बंदि कयो वेठो आहे उन्हनि खे जे चई बि थो सुञाणे जेको बि सुभाणे उन्हनि खे मारे बि हुजे थो न त इहा पक ॼाणो त चाकर खान बि निवासिंगनि जे हथां ज़रूरु ॾंढबो ऐं सचाई हिकु न निकिरी त साम्हूं अची वेंदी छो त कूड़ त करे लिखण जो आहे कोन अरे रे हीअ ज़मीनी काग़ज़ खणी आहे वारो कर हाजाई घर जो सॼो कमु करे छॾियो आहे हाणे इजाज़त हुजे त मां घर ॾांहुं वञा तुंहिंजी मां त मूं मथां ॾाढी नाराज़ थींदी हूंदी भाॼाई अम्मा भला तो मथां नाराज़ छो थींदी पोइ बि तुंहिंजे मथां लुड़ त कंदी हूंदी त पंहिंजे घर जो कमु छॾे माई सभाईअ जी हाज़िरी भरी ॾिठी वती ना भाॼाई अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे तोखे अजायो अम्मा मथां वहम थी पियो आहे माई मलूका मुंहिंजी गिला न करे ऐं मूंसां साड़ न करे इहो थी नथो सघे तोसां साड़ ना ई कंदी वरी कॾहिं कॾहिं अदा सिकू सां लुड़ हणंदी आहे उन सां लुड़ छो कंदी आहे इहो ई चवंदी आहे त कल्ह को ॾींहुं हुयो असांजा ऐं जाबिर वारनि जा साॻिया ई हाल हुया अॼु जाबिर किथां खां वठी किथे पहुतो आहे ऐं असां उते जा उते ई आहियूं ॿी तोखे ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधायां
जी भाॼाई ॿुधाए। हाणे 40 लखनि में जाबर शहर में जॻह वरिती आहे ऐं चए थो त कासिम खे ई तोखे उते रहाईंदुसि। अलाह कंदो भाॼाई तव्हां शहर में रहंदो, कोठ में छा रखियो आहे। हाणे मां हलां थी, घणी देरि थी वई आहे। जॾहिं जॻह जी ख़बर माई मलूका खे पई त सड़ी कोयलो थी वेंदी, कोयलो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।